सिंध जी पहिरीं शहीद हारियाणी बख़्तावर जेका ज़ात जी लाशारी हुई ऐं तालके उमरकोट जे हिक नंढड़े शहर टालीह जे भर में हादी लाशारीअ जे ॻोठ में जनमु वरितो हुआईं। उहो ॻोठु कादियाननि जी स्टेट जो हिसो हो जिन खे अॻूणे थरपारकर ज़िले में 40,000 एकड़नि ते मुश्तमिल जागीर हुई जेका अहमदी स्टेट जे नाले सां सॾी वेंदी आहे। हिननि खे उहा जागीर अंग्रेज़ सरकार 1914 ईस्वीअ में काबे ते गोलियूं हलाइण ऐं अंग्रेज़ी फ़ौज में भर्ती थियल पंजाबी फ़ौजियुनि जे उते मारिजी वञण ते इनाम तौरु अता कई वई हुई। माई बख़्तावर जी शहादत जो पस मंज़र हिन रीति आहे त 1930 ईस्वीअ में साईं GM सैयद जेठमल परसराम जमशेद नसरवांजी प्रोफेसर गोखले कामरेड अब्दुल कादिर ऐं ॿियनि मीरपुर ख़ास में सिंध हारी कमेटीअ जो बुनियादु विधो हो। उन जे कम खां मुतासिर थी कामरेड हैदर बख्श जतोई जॾहिं डिप्टी कलेक्टरीअ जी मुलाज़मत छॾे सिंध जे हारियुनि लाइ जिदोजहद शुरू कई त उन हारी तहरीक जो हिकु इहो मुतालबो हो त हारियुनि खे बटईअ जो अधु हिसो ॾिनो वञे। अधो बटईअ जे मुतालबे खे मंझराइण लाइ सभ खां पहिरियां ई नवाब शाह में तहरीक हली जंहिंमें डॉक्टर हासाराम, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड मोहम्मद लाखे, बालाज खान बिरोईअ, मौलवी मोहम्मद मुआज़ ऐं ॿियनि भरपूर हिसो वरितो ऐं हिननि तहरीक खे ज़ोर वठायो। हारियुनि ज़मींदारनि खां अधु बटईअ जो हिसो घुरियो ऐं न ॾियण जी सूरत में पंहिंजी सघ ऐं ॿल ते वठण जी कोशिशि कई। हीअ तहरीक पूरी सिंध में पखिड़िजी वई। ॿियनि ज़िलनि वांगुरु तहरीक जो थरपारकर ज़िले ते बि असरु पियो। थरपारकर में हिन तहरीक में जान मोहम्मद पली, कामरेड गुलाम मोहम्मद लगारी, पीर अब्दुल गफ़ूर जान सरहंदी, मोहम्मद इब्राहिम मोमिन कुंडरीअ वारो, कामरेड अमूलक ओड ऐं ॿियनि केतिरनि हारी कारकुननि हिसो वरितो। हिन तहरीक खे ज़ोर वठाइण लाइ कामरेड हैदर बख्श जतोईअ 20 जून 1952 ईस्वीअ ते जुडे में हारी कॉन्फ्रेंस घुराई जंहिंमें अटकल 10,000 हारियुनि ऐं वर्करनि हिसो वरितो। सिंध जी सूर्या माई बख़्तावर जे ॻोठ जा समूरा मर्द बि हिन कॉन्फ्रेंस में शरीक थिया। पोयां उन जी राह ते हिकिड़े पोड़े शख़्स पिने लाशारी ऐं माई बख़्तावर खे संभाले लाइ छॾे विया। कॉन्फ्रेंस जे आख़िरी ॾींहुं 22 जून 1949 ईस्वीअ ते ख़बर आई त टाली शहर लॻ हादी लाशारीअ जे ॻोठ में पंजाबी ज़मींदार हिक औरत खे बंदूक जा फायर करे शहीद करे छॾियो। कामरेड हैदर बख्श जतोई साथियुनि साण गॾु 23 जून ते सुबुह जो सवेर लाशारियुनि जे ॻोठ पहुची वियो। साणस ॿियनि खां सवाइ कामरेड गुलाम मोहम्मद लगारी, कामरेड मीर मोहम्मद टालपुर बि गॾु हुआ। हिननि उन जे खरे ते शहीद बख़्तावर लाशारीअ जो लाश वञी ॾिठो। उते खेनि ख़बर पई त खरे ते अटकल 3000 मण कणिक हुई। ॻोठ जा समूरा मर्द कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ वियल हुआ ऐं पंजाबी ज़मींदार मौक़े जो फ़ाइदो वठी कणिक खणाइण जी कोशिशि कई पर माई बख़्तावर ऐं हिक पीरसन पिने फ़क़ीर ऐं ॿियनि औरतुनि हिननि खे ईअं करण खां रोकियो। माई बख़्तावर लोही ट्यांग खणी ललकार कई त हटी परे थियो, अन जो कणो बि खणणु न ॾींदसि। माईअ जो मज़ाहमती अंदाज़ ॾिसी ज़मींदार खे कावड़ लॻी ऐं हिक ज़ालिम चौधरी सादुल्ला ऐं संदसि मैनेजर चौधरी ख़ालिद माई बख़्तावर ते बंदूक जा सिधा फायर कया ऐं नतीजे तौरु माई बख़्तावर अन जे देरनि जो बचाव कंदे शहीद थी वई ऐं पीरसन मर्द पिनियो फ़क़ीर ज़ख़्मी थी पियो जंहिंजी ॼमार 60 वरियनि खां मथे हुई। कुनरी थाणे जो सूबेदार इनायत अली ख़ान अबड़ो ऐं DSP दीवान तलजाराम पहुची चुका हुआ। हिननि कामरेड हैदर बख्श जतोईअ जी मौजूदगीअ में केस लिखियो। कुझु वर्कर कामरेड हैदर बख्श जतोईअ जे हुकुम ते लाश खे पोस्टमार्टम लाइ सामारे खणाए विया जिते घणे वक़्तु गुज़री वञण करे माई बख़्तावर खे आख़िर दफ़न कयो वियो। संदसि तुर्बत सामारे जे हिक मुक़ाम में वाक़िअ आहे। केस थरपारकर सेशन कोर्ट मीरपुर ख़ास में हलियो। केस जी पैरवी सिंध हारी कमेटीअ जे तरफ़ां वकील दीवान अंबाराम कई। सरकारी वकील खान बहादुर मिर्ज़ा सिकंदर बेग हो जंहिंखे उन वक़्त जे सिंध वज़ीर दाख़िला काज़ी फज़ुल्ला ख़ासि हैदराबाद खां उमाणियो हो। उन पिणु फरियादी धुर जी मदद कई जॾहिं त जवाबदारनि जी पैरवी दीवान ॾियल मल ऐं लाहौर मां घुरायल हिकु बैरिस्टर कई। उन वक़्तु सेशन जज शनकर सिंह
आडवाणी हो। हिन साहब हक़ जो फ़ैसिलो ॾिनो ऐं चौधरी सादुल्ला जेको उन वक़्त जे पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा सर ज़फ़रुल्लाह ख़ान जो भाणेजो हो खे 25 ऐं चौधरी ख़ालिद खे 20 साल टीप ॾिनी, जॾहिं त ॿियनि मुजरिमनि खे 5 खां 10 वरियनि ताईं सज़ाऊं ॾिनऊं। ॿिया त अपीलुनि मां आज़ादु थी विया, लेकिन चौधरी सादुल्ला 25 साल टीप बराबरि काटी। अहिड़ीअ रीति सिंध हारी जिदोजहद ऐं शहीद बख़्तावर सिंध जे ग़रीब अवाम खे सबक़ ॾिनो त पंहिंजे हक़ लाइ जान ॾेई सघिजे थी, पर पंहिंजो हक़ नथो छॾे सघिजे। माई बख़्तावर शहीद जी रेटी रत क़ुर्बानी सिंध जे तारीख़ में सदियुनि ताईं लाज़वाल रहंदी। जी दोस्तो, उम्मीद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी सिंध, जय झूलेलाल।